दोस्तों जेका सिंधी ड्राइवर आहिनि उन्हनि जे लाइ वरी ख़ुशख़बरी आहे। बिल्कुलु सी पैक जो कमु स्टार्ट थी वियो आहे सखर टू हैदराबाद। अॼु तव्हांखे हिन वीडियो में मां ॿुधाईंदुसि सी पैक जो कमु कॾहिं स्टार्ट थिए थो ऐं सॼा जेका सिंधी भाइर ड्राइवर आहिनि, ख़ुदि मां ड्राइवर आहियां हिन सी पैक में, मूं बि कमु कयो आहे ऑपरेटर जे तौर ते। तव्हांजे लाइ मूं ख़ुशख़बरी आंदी आहे, हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। तव्हां जेका बि सिंधी भाइर ड्राइवर आहियो तयारु थी वञो, छो त सिंधियुनि जो हक़ आहे। सी पैक हाणे हैदराबाद टू सखर जेको 306 किलोमीटर रोड हाणे ठहिणो आहे, उन में सिंधी भाइर जेतिरा बि ड्राइवर आहिनि सभई हज़रातनि खे मां इहो चवंदुसि सभ खां वधीक हिसो वठो, पंहिंजा हक़ न माराइजो। छो त जॾहिं सखर टू मुल्तान कमु स्टार्ट थियो सी पैक जो, इन में बि काफ़ी घणा सिंधी हुया ऐं सिंधियुनि पंहिंजे हक़ सिंधी हुया, लेकिन इंजीनियर को बि ॿाहिरियां जा हुया। हाणे मां सभिनी दोस्तनि खे अॻे आगाह कयां थो, अप्रैल महीने में कमु स्टार्ट थियणो आहे ऐं जेका टिकटॉक ते मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे चवंदुसि हीअ फुल वीडियो यूट्यूब ते जेको आहे दोस्तो, हीअ फुल वीडियो ॾिसी करे सॼी डिटेल तव्हांखे हिन वीडियो में मिलंदी। कॾहिं कमु स्टार्ट थींदो, केतिरो कमु आहे, घणे महीने जो कमु आहे, सॼो मां तव्हांखे क्लियर करे हिन वीडियो में ॿुधायां थो। सिंधी ड्राइवर हज़रात हीअ सभु मुंहिंजी वीडियो ॾिसनि ऐं अॻिते बि शेयर करनि। दोस्तो हाणे तफ़सील सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। दरअसल ही सी पैक जिते मां बीठो आहियां, हीअ सखर सी पैक आहे। हीअ हाणे अॻियों सेक्शन ख़तमु थिए थो, अॻियों हिन जो इंटरचेंज आहे, अॻिते सी पैक इहो न आहे ठहियलु। सखर खां हैदराबाद ताईं 306 किलोमीटर आहे सी पैक जो जेको टुकड़ो। हाणे हुन जो बजट बि तयारु थी वई आहे, हाणे उन जो अनाउंस बि थी वियो आहे। अप्रैल महीने में 2026 में हुनजो कमु स्टार्ट थींदो। टोटल कमु हलंदो 3 महीना यानी 2.5 साल। 2028 जे लास्ट ताईं सी पैक जो कमु सखर टू हैदराबाद ताईं कंप्लीट थी वेंदो। इहे मोटरवे 6 इहो सॾिबो, मोटरवे 6 यानी मोटरवे 6। इहो मोटरवे 6 हैदराबाद टू सखर 2.5 सालनि जे अंदरि फाइनल थी वेंदो। इन में 3 सेक्शन ठाहिया वेंदा, सेक्शन जे अंदरि जेको आहे कमु जारी। हाणे 3 सेक्शन यानी 3 सेक्शन विच में ठाहींदा। 300 किलोमीटर आहे त 3 सेक्शन थींदा, उन्हनि में कमु स्टार्ट थींदो शुरू खां वठी। छो त हिन खे यको ही 2019 खां वठी इहो कमु बंदि आहे, अॻिते स्टार्ट न थियो हुयो। कुझु बजट जे करे कुझु ज़मीनुनि जा मसइला हुया, ख़रीदारी ज़मीनुनि जी हले पई। हाणे हुकूमत पंहिंजा उहे सभु फाइनल करे छॾिया आहिनि, कमु ऐलान बि थी चुको आहे। जेका बि सिंधी भाइर मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया आहिनि उहे सभिनीनि खे अर्ज़ु कंदुसि, पंहिंजो हक़ न मारायो। ड्राइवर हज़रात जेका बि आहिनि तयारु थी वियो। लोडर, डंपर, रोलर, ग्रेडर, एक्सीवेटर, PTR, टेंडम, जेका बि तव्हां गाॾी हलाईंदा आहियो तव्हांखे हिते मिलंदी। जेका बि ट्रैक्टर जी बि जेको बि मतिलबु तव्हां कमु कंदा आहियो, छो सी पैक में हर मशीनरी कमु कंदी आहे। हाणे चाइना कंपनी खे ठेको मिली चुको आहे, चाइना स्टेट कंपनी खे ठेको मिलियो हुयो। पुराणो जेको रोड ठहियो ही मोटरवे सखर टू मुल्तान, इहा चाइना स्टेट खे ठेको हुयो। हाणे ही कंपनी बि चाइना जी अचण वारी आहे, पोइ जा उन चाइना स्टेट खे मिलंदो या कंहिं ॿी चाइना कंपनी खे मिलंदो। ही सी पैक में ही मनसूबो ॾिनो पियो वञे। सी पैक जेको छो सी पैक त सॼे पाकिस्तान में हले थो, उन में हिन खे बि ऐड कयो वियो आहे। इहो 2.5 साल जे अंदरि इनखे कंप्लीट करे फाइनल कंदा सखर टू हैदराबाद। हाणे हीअ जेको मोटरवे आहे, हीअ जंहिं ते मां बीठो आहियां हिन टाइम, हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो, इन ते ख़ुदि मां 3 साल कमु कयो आहे। दोस्तो मां ऑपरेटर हुयुसि, इन में मूं ख़ुदि महिनत कई आहे। मां जंहिंमें रूलर हलाईंदो हुउसि, लोडर बि हलाईंदो हुउसि, कहिड़ी बि गाॾी ॾींदा हलाईंदो हुयुसि। हाणे बि तयारु आहियां फुल सां। हाणे त मां यूट्यूबर थी चुको आहियां, अलाह जो शुक्र आहे मां यूट्यूबर आहियां। हाणे बि मां पूरा सां मां इनशाला अॻियो जेको कमु स्टार्ट थींदो, पंहिंजी ऑपरेटरी ते पंहिंजो हक़ कंहिंखे न मारणु ॾींदुसि। यूट्यूब बि पंहिंजो हलाईंदो रहंदुसि गॾोगॾु, ऐं उते पंहिंजा व्लॉग बि ठाहींदुसि ऐं कमु कीअं हलंदो उहो बि तव्हांखे हिननि वीडियोनि में मां ॾेखारींदुसि, ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजी ड्यूटी बि कंदुसि इनशाला। मूंखे वॾी ख़ुशी आहे जो सिंध में हीअ तरक़ियाती कमु हिकु जॻह ॿीहर थिए थो, छो त हिन में काफ़ी रोज़गार कम से कम हज़ारे जेको आहे न मज़दूर ड्राइवर जेको इहे जेका कमु कंदा, इन्हनि जो सफ़र गुज़र इन ते हलंदो। कम से कम 40,000 खां 50,000 ताईं पघार हूंदी आहे, ऐं जेके लेबर आहे उनजी 25 खां 30,000 ताईं पघार हूंदी आहे। ऑपरेटर 40 खां 50,000 सभिनी दोस्त खे अर्ज़ु कंदुसि त हीअ मुंहिंजी वीडियो जेतिरी थी सघे अॻिते शेयर कयो। फेसबुक ते अगरि मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया आहियो, सभिनी दोस्तनि खे चवंदो जा तव्हां अगरि असली सिंधी आहियो, हीअ वीडियो शेयर कयो त जीअं सभु ड्राइवर हज़रात ताईं मुंहिंजी वीडियो पुॼे, उन्हनि जो हक़ न मारिजे, ऐं जीअं उहे बि पंहिंजी तयारी करनि ऐं पंहिंजा लाइसेंस वग़ैरह ठाराए छॾनि। जीअं अॻिते जीअं अप्रैल में कमु स्टार्ट थियण वारो आहे त जनवरी में उन खां पहिरियां ड्राइवरनि जी भर्तियूं शुरू थी वेंदियूं, ऐं ड्राइवर जेका बि हज़रात आहिनि पंहिंजा
कराए पंहिंजी ड्यूटी करे सघंदो आराम सां। वीडियो को पंहिंजी पुॼाणी ते शाहिद खुश ब्लॉग यूट्यूब चैनल मुंहिंजो नालो अथव, सर्च करे बि यूट्यूब ते सब्सक्राइब कयो। उन ते तव्हांखे अहिड़ा वीडियो हर चकर मिलंदा रहंदा, कम जा वीडियो। ऐं फेसबुक ते नालो बि इहो ई आहे, टिकटॉक ते बि इहो ई नालो आहे। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि शेयर कयो, लाइक कयो ऐं पंहिंजा कमेंट सेक्शन में पंहिंजी कीमती राय खां बि असांखे आगाह रखंदा। अल्लाह हाफ़िज़।